उसवा जेका मुझे हबीब से एतरी मोहब्बत कंदी सोने हबीब जो मदीने में सजो कमकार कंदी सुभान अल्लाह पैगाम खणी वेंदी लाने सहाबी के वठी अचणो आहे तर ठुकाईंदी हुई जॾहिं सहाबी तर खोलींदो हो त कंध जे इशारे सां हीअं कंदी गुलाम रसूल समझी वेंदो हो आमिना जे लाल जो पैगाम खणी आई सुभान अल्लाह एतरी मोहब्बत करण वारी हुई अम्मा खातून जन्नत थी फरमाए जॾहिं मुंहिंजो बाबो विसाल करे वियो मुझे लात वडो मसइलो हुयो पर इन उठ जी हालत भी ॾिसण वारी हुई न खाए पई न पिए पई न हले प्यारा मुसलमान भाइरो अम्मा खातून जन्नत जी फरमाए महबूब जे ज़ाहिर वञण खां पोइ या उठ टे ॾियारा हयाती ही वो असांजे दर आई मूंखे कन मुबारक में चवण लॻी अम्मा मां वञा पई तुंहिंजे बाबा साईं जे लाइ को पैगाम हुजे त ॿुधा अम्मा खातून जन्नत फरमाए उहा बि रोए पई मूंखे बि रोआरे मुझो उठ बाबा के सलाम चइजां त हाणे मूंखे बि जल्दी घुराए वठ उतां मोटी किरी उन जो रूह परवास या कुसवा उठ भी क़यामत जे ॾींहुं मदीने जे साईं जी सोहबत मोहब्बत जे करे जन्नत में पई फिरन सुभान अल्लाह शुकल थोड़ खदीअ जो जेके टेक लगाए मदीने जा साईं खुतबो ॾींदा वाढो आयो अर्ज़ के साईं इजाज़त हुजे तुंहिंजे लाइ मिंबर ठाहे अचां मिंबर ठाहे आयो साईं जन खजूर जो थुड़ कढराए मस्जिद नबवी जे दरवाजे खां ॿाहिरि रखराए खुतबो शुरू कयूं त रोअण जो आवाज़ आयो साहबा किराम हेॾे होॾे ॼाण लॻा शायदि कंहिंजी धीअ रोई आया पुट रोई आयो आहे पर नज़र में कोई कोन थो अचे आमिना जा लाल खुतबो छॾे ॿाहिरि निकिता ॾिसनि त उहो खटीअ तो ठुड़ पियो रोए नंढड़ा ॿार ख़बरूं पिया कनि ख़बरूं थोड़ा खजीअ जा तोखे केरु विड़ियो आहे के ई मारियो आहे चवण लॻो न मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूबन खे भाकुर पातो साहबा किराम फरमाइनि था ईअं लॻो जीअं माउ पंहिंजे रोज़ल बचे खे भाकुर पाए रोअण बंदि थी वेंदो आहे पर सुॾका पिया हलंदा ईअं रोअण बंदि थी वियो पर थोड़ खजीअ जा सुॾका पिया हलंदा साईं फरमायो रो न रो चवई त तोखे साॻी जाइ ते लॻायां चवई त मस्जिद नबवी में दफ़न कराए छॾियां क़यामत जे ॾियारे जॾहिं मां उथंदुसि तोखे बि उथारे गॾु वठी हलंदुसि चई जन्नत जे महल में मां हूंदुसि उन दर ते तोखे बीहारे छॾींदुसि हाणे ईंदे वेंदे मुंहिंजी ज़ियारतूं कजां मुंहिंजा दीदार कजां पोइ पाणी चवंदे त कुर्ब केला थी विया ही ख्वाब हो न ख्याल हो कीअं सॼे घर में धियारियूं सोनी फ़क़ीरी हाल हो दोस्तों ऐं हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी उठ अल्लाह जे नबी सां मोहब्बत कंदी सोहबत मोहब्बत जे करे उहा बि जन्नत में पई सुभान अल्लाह जबल अहद युहिब्बुना वनुहिब्बुहु फरमायूं असां जबल अहद सां मोहब्बत कयूं वरी असां सां मोहब्बत थो करे इन्ही जे करे जबल अहद मुंहिंजी मोहब्बत जी प्यारा मुसलमान भाइरो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो पखी हुदहुद प्यारा मुसलमान भाइरो पखी सुलेमान सां मोहब्बत कंदो जंहिंजे करे क़यामत जी जन्नत में सुभान अल्लाह सोहबत ऐं मोहब्बत जी प्यारा मुसलमान भाइरो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो गॾु वो भी हज़रत उज़ैर सां मोहब्बत कंदो क़यामत जे ॾियारे जन्नत में पियो फिरंदो सुभान अल्लाह
15 शयूं जेके चङी सोबत मोहब्बत ते करे पेश कंदे त पोइ रब तो फरमाए तूं बि अल्लाह वारनि जी सोबत में आ खुदा वारनि जे हथनि में हथ ॾेई छॾ बेइज़्ज़त का ॻाल्हि न आहे तोसां हिते बि निभाईंदा आख़िरत में बि नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। मौला अली साईं मदीने शरीफ में ॿाहिरि निकिता मौला अली साईं ॾिसो हिकिड़ो शख़्स पियो फिरे पहलवान आहे चई मां पहलवान आहियां 1000 पहलवान खां मूं बल विड़ी आहे सभिनी खे किरायो साईं वर्मा हिते छाजे लाइ हुई कि ॿुधो अथमि त को अली शेरे ख़ुदा रहे थो उन सां मल करण लाइ मूंखे उन सां मिलायो साईं वरी लिक कई फरमायूं अलीअ सां पोइ विड़जा पहिरीं मूंसां अली नालो अल्लाह जे नाले मां अली उते पाण फरमायूं पहिरीं अलीअ जे ग़ुलाम सां विड़ पोइ वरी अलीअ सां विड़ ॾिसी तव्हां मूंसां कीअं विड़ी सघंदा मूंखे अलीअ सां मिला साईं फरमायो न अॻ में मूंसां ऐं वरी पहिरीं मल तूं महिमान तुंहिंजी आहे ॿी मल मां मुंहिंजी वो काफर तो चवे जॾहिं मां अली शेरे ख़ुदा जे जेल में भाकुर पातो ईअं लॻो ॼण जबल में भाकुर पइजी वियो आहे साईं चुरे ई कोन पियो अञा पाण त भाकुर कोन विधाऊं ही पघरजी वियो मसइलो हल न थियो साईं फरमायो हाणे मुंहिंजी मल्ला पोई ये जो फेराए फेराए अगड़ी जाठो हणी उछल ॾिनाई त कई गोलटाणू खाईंदो वियो जॾहिं उथियो कपिड़ा छंडे चवण लॻो ये शिकस्त फाश मुझको आज पहली बार है ये शिकस्त फाश मुझको आज पहली बार है मैं खुद कहता हूँ कि तू हैदरे करार है सुभान अल्लाह, सुभान फरमायो तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफर की बदी है मेरा अली इस्लाम का बाज है सुभान अल्लाह। अल्लाह से हमारे आबाद रखो वेठा हुजो ये प्रोग्राम हूंदो ये दोस्त